अवां सभिनी खे इंडस डायलॉग में भलीकार कजे थो। असां हीअ ऑडियो मज़मून तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। उमेद त तव्हांखे हीअ पसंदि ईंदो। हीअ मज़मून मंसूर कलवड़ पारां लिखियलु आहे, जेको ताज़ो हमास ऐं इसराइल जे विच में थियल झड़प या जंग जे नतीजे ऐं उन ते उभरियल सवालनि जो जवाबु आहे। मज़मून सभ खां पहिरीं त विच ओभर बाबति दोस्तनि जा सतही तजिया पढ़े ऐं संदुनि राया ॿुधे न रुॻो अफ़सोस थियो, पर संदुनि हरूभरू वरी दानिशगर्दी बि वाइकी थी पई आहे। 2 ॾींहंनि खां फ़लस्तीन ऐं इसराइल जी ताज़ी छिकदाण ऐं हमास जी इसराइल ख़िलाफ़ अल अक्सा तूफ़ान नाले ऑपरेशन खे कुझु दोस्त मज़हबी वेड़ ऐं हमास जी दहशतगर्दी पिया चवनि, ऐं खोड़ सारा शऊरवंद दोस्त बि हमास खे अल-क़ाइदा ऐं तालिबान ऐं दाइश जहिड़नि मज़हबी दहशतगर्द तंज़ीम सां पिया भेटनि। जेका ॻाल्हि न सिर्फ़ फ़लस्तीनी अवाम जी कब्ज़ागीर इसराइल ख़िलाफ़ क़ौमी वेड़ जी नफ़ी आहे, पर उन्हनि जी नुमाइंदा मज़ाहमती जमायत ख़िलाफ़ असांजी अजाई बावड़ बि आहे। हिटलर तरफ़ां ॿी आलमी जंग में 60 लख यहूदियुनि जो क़त्लेआम ऐं उनखां पोइ यहूदियुनि जी पंहिंजो पाण खे बचाइण लाइ जर्मनी समेत पोलैंड ऐं चीकोस्लोवाकिया मां फ्रांस, बर्तानिया ऐं ॿियनि यूरोपी मुल्कनि ॾांहुं लॾपलाइण यूरोपी क़ुवतुनि खे परेशान करे वरितो। हिकु त हिटलर जी लाॻीती कामयाबियुनि खां हू सख़्तु ख़ौफ़ज़दा हुआ, ॿिए पासे जंग सबबि संदुनि मईशत जी कमज़ोरी ऐं बेठकीतनि मां क़ौमी तहरीकुनि जी मुनज़्ज़म आवाज़ ऐं आज़ादी लाइ वेड़ यूरोपी क़ुवतुनि जा तरा कढे छॾिया। मथां वरी लखीं यहूदियुनि जी फ्रांस ऐं बर्तानिया ॾांहुं लॾपलाइण कमज़ोर मईशत ते बम किराइण जी हुई। हर साम्राजी क़ुवत को न को अहिड़ो अमल ज़रूरु कंदी आहे जेको हुनजी तबाही जो सामान पाण सां गॾु खणी अचे। हिटलर बि उहो ई कयो। हिन 1941 में ओचितो सोवियत रूस ते हमिलो करे सुर्ख़ देव खे जाॻाए विधो, जंहिं सबबि सोवियत सदर स्टालिन जे हुकुम खां पोइ सुर्ख़ फ़ौज जे कमांडर इन चीफ जॉर्जी ज़ोकोव जी अॻुवाणी में नाज़ी फ़ौजुनि खे रूस मां ॿाहिरि धिके बर्लिन मुंतक़िल कयो वियो। ईअं ई नाज़ी जर्मनी जी तोसी पसंदी ऐं साम्राजियत जो ख़ात्मो थियो। जॉर्जी ज़ोकोव फ़ातेह बर्लिन जो ख़िताबु हासिलु कयो। स्टालिन जी अॻुवाणी में सोवियत यूनियन जर्मन राकास खे शिकस्त ॾेई यूरोप समेत पूरी दुनिया जे अमुन खे बचाए वरितो। पर अमेरिका ऐं संदसि यूरोपी इतिहादी पंहिंजी बदमाशी खां बाज़ न आया। उन्हनि रूस ख़िलाफ़ नेटो नाले फ़ौजी इतिहाद क़ाइमु करे वरितो। सोवियत यूनियन खे रोकण ऐं तबाह करण लाइ पंहिंजे मोहरनि ज़रिए सर्द जंग जो आगाज़ कयो। सोवियत यूनियन बि मग़रबी ब्लाक जी बदमाशी ऐं पंहिंजे इतिहादनि जी तहफ़्फ़ुज़ लाइ वार्सो पैक्ट नाले फ़ौजी इतिहाद क़ाइमु कयो, जंहिंजो मक़सदु नेटो फ़ौजुनि खे रोकणु ऐं ताक़त जे तवाज़ुन खे बरक़रार रखणु हो। सोवियत यूनियन ऐं अमेरिका जी अणसिधी टकराव सबबि साम्राजियत ऐं मज़लूमियत जी तवील जंग जारी रही। क़ौमी ऐं सोशलिस्ट तहरीकुनि जी मदद सोवियत यूनियन तरफ़ां हमदर्दी जे बुनियादनि ते थींदी रही, पर ॿिए पासे अमेरिका पंहिंजे हथियारनि जी मंडी कारोबार खे फ़रोग़ ॾियण लाइ समूरी दुनिया में जंगियुनि जा मुंहुं खोले छॾिया, जंहिं सबबि अमेरिकी हथियार धड़ाधड़ विकिरो थींदा रहिया। संदसि मईशत ॾींहों ॾींहुं पुख़्ती थींदी रही। ॿिए पासे हमदर्दी ऐं यूरोपी बदमाशी ऐं कब्ज़े जे ख़िलाफ़ जदोजहद कंदड़ धुरियुनि खे सोवियत यूनियन मदद कंदी रही, जंहिं सबबि रूसी मईशत कमज़ोर थियण लॻी ऐं सोवियत यूनियन जे अंदरि क़ौमी सवाल बि कर खणणु शुरू कयो। नतीजतन 1991 में सोवियत सदर गोर्बाचोव लेनिन जी ख़ुददारियत वारी हक़ खे बहाल कंदे सोवियत यूनियन में शामिल सभिनी क़ौमुनि खे रेफरेंडम ज़रिए आज़ादु थियण जो हक़ ॾिनो। सोवियत यूनियन अनेक हिसनि में विरहाइजी वियो ऐं ईअं अमेरिकी साम्राजियत ख़िलाफ़ हलंदड़ तवील जंग जो इख़्तिताम थियो। सोवियत यूनियन ऐं क़ौमी तहरीकुनि ख़िलाफ़ अमेरिका ऐं यूरोपी क़ुवतुनि जे मज़हबी तंज़ीमूं ठाराइण ऐं उन्हनि जी पुठभराई करण वारी पॉलिसी सोवियत यूनियन जे ख़ात्मे खां पोइ ख़ुदि अमेरिका जी ॻिची जो ॻटु साबित थी। हिकु पासे सोवियत यूनियन जे ख़ात्मे समूरी दुनिया जे क़ौमी ऐं सोशलिस्ट तहरीकुनि खे विखेरे छॾियो, त ॿिए पासे समूरी दुनिया अमेरिकी बालादस्ती संदसि फ़ाशी आर्डर ऐं नाम नेहाद जमहूरियत जे घाणे में पेड़िजंदी रही। संदसि पैदा कयल मज़हबी तंज़ीमूं उनजी मथे जो सूर बणिजी आयूं, छाकाणि त संदसि जमहूरियत मज़हबी तंज़ीमुनि खे हरगिज़ क़बूल न हुई। हाणे अचूं था दोस्तनि जी उन फ़तवा ते जेका हिननि दाइश, अल-क़ाइदा, तालिबान ऐं फ़लस्तीनी तंज़ीम हमास लाइ जारी कई आहे। असांजो तरक़ी पसंद दोस्त जेके यूरोपी कल्चर ऐं संदसि नाम नेहाद जमहूरियत ऐं प्रोपेगेंडा खे क़बूल करण वारनि खे ई तरक़ी पसंद सम्झनि था, से इहा ॻाल्हि कीअं था विसारे सघनि त अल-क़ाइदा ऐं तहरीके तालिबान खे सोवियत यूनियन ख़िलाफ़ ठाहिण वारा उहे ई साॻिया ई हुआ, जेके हाणे खेनि दहशतगर्द चई रहिया आहिनि।
सोवियत यूनियन ख़िलाफ़ु विढ़ण वक़्तु उहे मुजाहिदो आहे, पर हाणे जॾहिं उहे यूरोपी मुफ़ादनि लाइ ख़तरो आहिनि तॾहिं अमेरिका ऐं यूरोप खे दहशतगर्दनि जे लक़बनि सां नवाज़े रहियो आहे। हिकु ॻाल्हि सम्झणु घुरिजे त अल-क़ाइदा ऐं तालिबान, दाइश ऐं इसराइली कब्ज़े ख़िलाफ़ु विढ़ंदड़ तंज़ीम हमास जे हिकु हुजण में ज़मीन आसमान जेतिरो फ़र्क़ु आहे। हमास इसराइली कब्ज़े ख़िलाफ़ु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इसराइली यहूदियुनि जी यानी कब्ज़ागीर सहियूननि जी जे ख़िलाफ़ु जंग पई विढ़े। बाक़ी दुनिया किथे बि हमास कंहिं बि आम यहूदी खे नुक़सानु नाहे पहुचायो, जॾहिं त अल-क़ाइदा, तालिबान ऐं दाइश जी दहशतगर्दी समूरी दुनिया ॾोंहुं वाज़े रही आहे। हिकिड़ी आम ॻाल्हि उहा त जेके दोस्त हमास ऐं फ़लस्तीनी जिहाद इस्लामी जी वेड़ खे मज़हबी बुनियादनि ते विढ़ी वेंदड़ वेड़ पिया चवनि, उन्हनि दोस्तनि खां मुंहिंजो सुवालु उहो आहे त छा ख़ुदि इसराइल मज़हब जी बुनियाद ते जुड़ियल हिकु फ़ाशिस्ट यहूदी रियासत नाहे, जंहिंमें यहूदियुनि खां अलावा मुसलमाननि ऐं ईसाइनि जी का बि गुंजाइश नाहे, न ई वरी संदनि खे इंसानी हक़ तस्लीम कया वञनि था। इसराइली नेशनल सिक्योरिटी एडवाइज़र मिस्टर एतमार बिन गोयर जो उहो बयानु त इसराइल जे अंदरि यहूदियुनि खां सवाइ कंहिं जे बि हक़नि खे असीं न तस्लीम कंदासीं, न ई खेनि यहूदियुनि जहिड़ा हक़ ॾींदासीं, जहिड़ो रुजत पसंदणो बयानु छा इसराइली रियासत जी ईसाइनि ऐं मुसलमाननि मथां मज़हबी बालादस्ती जो चिटो अक्स नाहे, ऐं छा अहिड़ा अनेक बयान मज़हबी मतभेद जे ज़िमरे हेठि नथा अचनि। छा मज़हब जे बुनियाद ते अमेरिका ऐं यूरोपी क़ुवतुनि समेत अक़वाम मुतहिदा जहिड़े नाम निहाद सेक्युलर ऐं गैर जानिबदार इदारे तरफ़ां मज़हब जे बुनियाद ते फ़लस्तीन खे ॿिनि हिसनि में विरहाए यहूदी रियासत जो क़याम ख़ुदि अक़वाम मुतहिदा जे चार्टर जी नफ़ी ऐं नाम निहाद अमरीकी ऐं यूरोपी सेक्युलरिज़म जे मुंहं ते ज़ोरदार चमाट नाहे। उहे यूरोपी मुल्क जेके फ़लस्तीनी वेढ़ाकनि खे मज़हबी वेड़ विढ़ंदड़ पिया चवनि, उन्हनि खां उहो सुवालु आहे त इसराइल जो ॿिनि रियासतुनि वारे हल खे क़बूल न करणु ऐं अक़वाम मुतहिदा जी सिक्योरिटी काउंसिल जे अनेक रेज़ोल्यूशन्स जी भञकड़ी ऐं यूरोपी क़ुवतुनि तरफ़ां यहूदी ऐं मज़हबी रियासत जे डिघी पुठिभराई ख़ुदि मज़हबी रियासतुनि खे हथी वठाइण वारो अमल न आहे। छा सोवियत यूनियन खे रोकणु ऐं तबाह करण लाइ नाम निहाद जमहूरियत पसंद अमेरिका ऐं संदसि यूरोपी इतिहादियुनि तरफ़ां तालिबान ऐं अल-क़ाइदा जहिड़नि जमायतनि जी पुठिभराई करे खेनि सोवियत यूनियन ख़िलाफ़ु इस्तेमालु करणु, या विच ओभर में इसराइल जहिड़ी फ़ाशिस्ट रियासत क़ाइमु करे अरब रियासत जी सिक्योरिटी खे ख़तरे हेठि रखे संदसि वसीलनि ख़ासि तौर ते तेल जी लुटमार करणु, इसराइल ज़रिए प्रॉक्सी वेड़ खे हथी ॾियणु समेत मज़हबी दहशतगर्दी जा बुनियाद विझणु अमरीकी दहशतगर्दी नाहे। हिकिड़ो दौर हो जॾहिं दुनिया ॿिनि ब्लाकनि में विरहायल हुई, हिकिड़े पासे साम्राज्यवाद ऐं ॿिए पासे उन ख़िलाफ़ु जदोजहद कंदड़ हुआ, पर सर्द जंग जे ख़ात्मे दुनिया जो नक्शो ई तब्दील करे छॾियो ऐं दुनिया ते अमरीकी हिकठी यानी अमरीकी आर्डर जबरी तौरु लागू कयो वियो। जंहिंखां पोइ जमहूरियत ऐं अमरीकी सिक्योरिटी जे नाले में जेके वेल इंसानियत सां वाहिया विया, तंहिं ते ख़ुदि जमहूरियत बि शर्मसार ऐं सोगवार आहे। बक़ौल फेडरल कास्त्रो हुजे त बाबा यूरोपी जमहूरियत का आफ़ाक़ियत त कोन्हे जंहिंजी पोइवारी लाज़मी तौर ते करणी आहे, या जमहूरियत जी वस फ़क़ति उहा आहे जेका यूरोप तइ करे। फ़लस्तीनी गुज़िरियल 75 सालनि खां बेघर आहिनि। अॼु बि उन्हनि जूं 2 पीढ़ियूं पंहिंजे घरनि खां बेघर थी पनाहगीर कैंपनि में ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। 75 सालनि खां आलमी सियासत जे अनेक लाहनि चाढ़नि हिननि जी ज़िंदगी में का बि बहितरी न आंदी। अॼु बि उहा पीढ़ी जेका 1948 में फ़लस्तीन खां बेघर थी हुई ऐं उहा उन जे पोयां वारी पीढ़ी छॾे वियल पंहिंजे घरनि जूं चाबियूं संभालियो रखियो पई अचे। खेनि 1948 खां उहो उमेदु आहे त उहे हिकु न हिकु ॾींहुं पंहिंजे घरनि ॾांहुं वापसि ज़रूरु वेंदा, जंहिं करे हर साल 14 ऐं 15 मई ते उहे बेघर थियल फ़लस्तीनी पंहिंजे घरनि जूं चाबियूं खणी नक़बा डे जे नाले सां मुख़्तलिफ़ मुज़ाहिरा बि कंदा रहनि था। 1948 खां फ़लस्तीनी उन उमीद सां मिस्री सदर जमाल नासिर जे पोयां हलिया त नासिर जो अरबिज़म वारो नज़रियो खेनि इसराइली बर्बरियत ऐं कब्ज़े मां निजात ॾियारींदो। उहे पंहिंजनि घरनि ॾांहुं वापसि वरंदा, पर 1967 वारी अरब इसराइल जंग में अरबनि जी शिकस्त जमाल नासिर जे अरबिज़म खे नाकाम करे छॾियो। उनखां पोइ हू लॻभॻि 40 साल यानी 1964 खां 2004 ताईं अल-फतह ऐं PLO जे अॻुवाण यासिर अरफ़ात ऐं पॉपुलर फ्रंट जे ईसाई कम्युनिस्ट अॻुवाण जॉर्ज हब्बाश ऐं डेमोक्रेटिक फ्रंट जे अॻुवाण नाइफ हवातमी जे पुठियां हलिया, पर PLO ते अरफ़ात जी तवील ग़लबे ऐं उन जी मसलत पसंद सबबु फ़लस्तीनी क़ौमी मौक़िफ़ कमज़ोर थियो, जंहिं सबबु अरफ़ात जे असर रसूख़ खे घटाइण ऐं उनखे इसराइल सां मसलत पसंदी
खां रोकण लाइ फ़लस्तीन में ॿिनि मज़हबी जमायतनि हमास ऐं फ़लस्तीनी इस्लामिक जहाद जो क़याम अमल में आयो, जंहिं पुठियां ईरानी हिमायत आहे। 1993 में नॉर्वे जी गादी वारे हंधि ओज़लो में अमेरिका जी मदद सां ग़ज़ा ऐं उलंदे किनारे ते मुश्तमिल महदूद ख़ुदि मुख़्तियारी वारी फ़लस्तीनी रियासत जो क़याम अमल में आयो, जंहिं तहत अॻिते हली फ़लस्तीनी ख़ुदि मुख़्तियार रियासत क़ाइमु थियणी हुई। उन्हनि ठाह तहत PLO अॻुवाण यासिर अरफ़ात इसराइल खे तस्लीम कयो ऐं ॿियनि इलाइक़नि तां हथु खणे वियो, ख़ासि करे यरूशलम जेको यहूदियुनि, ईसाइयुनि ऐं मुसलमाननि टिन्ही लाइ मुक़दस शहर आहे, उनखे ॻाल्हियुनि में शामिलु न कयो वियो। जॾहिं त जून 1967 वारी UN सिक्योरिटी काउंसिल जे रेज़ोल्यूशन नंबर 242 मुताबिक़ ओभर यरूशलम जिथे मस्जिदुल अक़सा आहे उहो कब्ज़े कयल इलाइक़ो आहे ऐं इसराइल खे हर सूरत में उहो फ़लस्तीन खे वापसि करणो आहे। ख़ैर, ओज़लो ठाह ख़िद कामरेड जॉर्ज हब्बाश, नाइफ हवातमी ऐं फ़लस्तीनी क़ौमी शाइर महमूद दरवेश समेत हमास ऐं जहाद इस्लामी रद्द कयो ऐं उन्हनि वाज़े कयो त फ़लस्तीन असांजो तारीख़ी वतन आहे ऐं जंहिं में हज़ारनि सालनि खां मुसलमान, यहूदी, ईसाई गॾिजी पुरअमन नमूने रहंदा आया आहिनि। मज़हब जो बुनियाद ते यूरोपीय मुफ़ादनि लाइ क़ाइमु कयल हीअ रियासत उहो जरासीम आहे जेको इंसान ऐं असांजी तारीख़ी भाईचारी लाइ मौत आहे। तंहिं करे फ़लस्तीन जी सरज़मीन ते क़बूल नथो करे सघिजे। ओस्लो ठाह तहत मुख़्तलिफ़ मुल्कनि में रहंदड़ लॻभॻि 50 लख फ़लस्तीनियुनि मां 10 लख ग़ज़ा ऐं उलंदे किनारे में आबाद थिया। हालतूं महमूल ते अचणु लॻियूं, पर इसराइल पंहिंजी उन कब्ज़ागिरीअ ऐं तोसी पसंदाणी सोच त अज़ीम इसराइल जूं सरहदूं मिस्र जी नील नदी खां इराक़ जी फ़रात नदी ताईं फैलियल आहिनि वारे फार्मूले ते अमल कंदे 2000 ईस्वी में इसराइली दिफ़ाई वज़ीर एरियल शेरोन अक़वाम मुत्तहिदा जी सख़्त पाबंदी जे बावजूदु मस्जिद अल अक़सा जो दौरो कयो, जंहिं सबबु फ़लस्तीनी मुसलमान उन भड़काईंदड़ अमल ख़िलाफ़ु ग़ज़ा ऐं इसराइल जे बॉर्डर ते अची गॾु थिया। उन अमल ख़िलाफ़ु सख़्तु एहतिजाज कयऊं। उल्टो इसराइल उन्हनि ख़ाली हथें हज़ारें फ़लस्तीनी माण्हुनि ते गोलियूं वसायूं, जंहिं सबबु अमुन जूं ॻाल्हियूं रुकिजी वियूं। कामिड हब्बाश समेत हमास ऐं जिहाद इस्लामी जो उन मौक़िफ़ जी हिमायत वधणु लॻी त इसराइल जो मुकमल ख़ात्मो ई हिन ख़िते जो हक़ीक़ी अमन आहे ऐं उन लाइ फ़क़ति हथियारबंद वेड़ी वाहिद तरीक़ो आहे। 2004 में अरफ़ात जी वफ़ात ऐं उनखां पोइ 2006 में ओस्लो मुआहिदे तहत थियल फ़लस्तीनी अथॉरिटी जूं इलेक्शन्स थियूं, जंहिं में हिकु अजीब तब्दीली आई, यानी यासिर अरफ़ात जी तंज़ीम जे मुक़ाबले में हमास इलेक्शन्स में सरसरी हासिल करे वरिती। मौजूदा हमास सरबराह इस्माइल हानिया खे फ़लस्तीनी अथॉरिटी जो वज़ीर आज़म चूंडियो वियो। हमास जी सरसी अमेरिका, यूरोप ऐं इसराइल समेत ख़ुदि अल फ़तह लाइ राह में कंडो महसूस थी। उन करे यूरोप जे मुल्कनि ऐं अक़वाम मुत्तहिदा तरफ़ां फ़लस्तीन लाइ मिलंदड़ माली मदद बंदि कई वई। अल फ़तह तरफ़ां बि उन जे अॻुवाण फ़लस्तीनी अथॉरिटी जे सदर ऐं अरफ़ात जे जानशीन तरफ़ां हमास जी चूंडियल हुकूमत खे ख़तमु करे फ़ौजुनि खे हमास ख़िलाफ़ु कार्रवाइनि जो हुकुम ॾिनो, पर हमास अल फ़तह जी फ़ौजुनि खे ग़ज़ा में शिकस्त ॾेई खेनि उलंदे किनारे ॾांहुं मुंतक़िल करे छॾियो। हींअर ग़ज़ा में 2006 खां हमास जो कंट्रोल आहे, जितां इसराइली हमलनि ऐं इसराइली कब्ज़े खे रोकण लाइ हमास ऐं जिहाद इस्लामी तरफ़ां सख़्तु कार्रवायूं वक़्तन ब वक़्तन थींदियूं रहंदियूं आहिनि। ॿिए पासे में उलंदे किनारे में अल फ़तह जी हुकूमत आहे ऐं अल फ़तह जो अॻुवाण महमूद अब्बास इसराइल हिकु मुहरे वारो किरदारु अदा करे रहियो आहे ऐं 2005 या 2006 खां हिन वक़्त ताईं जबरी तौर ते फ़लस्तीनी अथॉरिटी जो सदर बणियो वेठो आहे। पर हींअर उलंदे किनारे ते बि अल फ़तह पंहिंजी बहरूपियाई सबबु पंहिंजी सियासी ऐं फ़ौजी गिरफ़्त विञाए चुकी आहे। उते जहाद इस्लामी पंहिंजा पेर खोड़े वरिता आहिनि। अल फ़तह ऐं फ़लस्तीनी अथॉरिटी तरफ़ां फ़लस्तीनी अवाम खे तहफ़ुज़ ॾियणु, इसराइली हमलनि खे रोकण में नाकामी ऐं हमास ऐं जिहाद इस्लामी जी हिमायत खे फ़रोग़ ॾिनो आहे ऐं ख़ुदि फ़लस्तीनी अवाम हींअर हमास ऐं जिहाद इस्लामी सां गॾु बीठल आहे। महमूद अब्बास जी इस्तीफ़ा जो मुतालबो बि बार बार साम्हूं अचे थो, जंहिं मां इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हमास ऐं जिहाद इस्लामी जी फ़लस्तीनी अवाम में केतिरे क़दुरु मक़बूलियत आहे। उन वक़्त खां हिन वक़्त ताईं ख़ासि करे ग़ज़ा खे इसराइली घेरे में आणे रखियो आहे। हमास जे ठिकाणनि जे बहाने हर रोज़ु मासूम फ़लस्तीनियुनि ते बमबारी कंदो थो रहे। जंहिं घेरे खे 2 ॾींहं अॻु हमास तोड़े छॾियो ऐं तवील इसराइली बर्बरियत जो भरपूर नमूने जवाबु ॾिनो। हमास जी इसराइल ख़िलाफ़ु उन पैमाने जी कार्रवाई कंहिं तंज़ीम जी न, पर
हिकु मुंज़िम फ़ौज जी कार्रवाई पई लॻे, जंहिंमें हवाई, बहरी ऐं ज़मीनी रस्ता इस्तेमालु कंदे इसराइल ते घण तरफ़ो हमिलो कयो वियो आहे, जंहिं पोयां यकीनन ईरानी मदद आहे। हिन वक़्तु चीन ऐं रूस जो उभार सबबि दुनिया तां अमरीकी हिकठी ख़तमु थींदी नज़र पई अचे, जंहिं जूं झलकियूं अवां यूरोप समेत विच ओभर में ॾिसे सघो था। BRI यानी बेल्ट एंड रोड इनिशिएटिव खे काउंटर यानी नाकाम करण लाइ अमेरिका ताज़ो भारत में थियल G20 समिट में IMEC इंडिया मिडिल ईस्ट यूरोप इकोनॉमिक कॉरिडोर साम्हूं आंदो, यानी इंडिया मिडिल ईस्ट यूरोपियन इकोनॉमिक कॉरिडोर, जंहिंजो मक़सदु वाज़ी आहे त अमेरिका ऐं संयुक्त इत्तेहादी पंहिंजी किरंदड़ तख़्त खे सहारो ॾियण जी कोशिश करे रहिया आहिनि। पर उन G20 समिट खां पोइ ताज़ो तकिड़ो ई अमेरिका जे अहम इत्तेहादी मुल्क कैनेडा में ख़ालिस्तान जी आज़ादी पसंदि सिख रहनुमा जे क़त्ल में भारतीय एजेंसी राह जे मुलविस हुअण खां पोइ भारत ऐं यूरोप जा तालुकात कंहिं क़दुरु मुतासिर थिया आहिनि, ऐं कैनेडा त उन अमल खे कैनेडा जी ख़ुदमुख़्तियारी ऐं आज़ादी ते हमिलो ऐं मुदाख़लत करार ॾींदे भारत जे अहम सफ़ारतकार खे बि मुल्क नेकाली ॾेई छॾी आहे। रद्द अमल तौरु भारत बि ईअं कयो आहे। ॿिए पासे टियों ॾींहुं हमास तरफ़ां ऐं जहाद इस्लामी, पॉपुलर फ्रंट आर्मी ऐं ॿियनि वेढ़ाक तंज़ीमुनि तरफ़ां इसराइल ते ख़तरनाक हमले खां पोइ इसराइली रद्द अमल बि इंतिहाई सख़्तु आहे, जंहिं सबबि गज़ा में आम आबादी समेत इस्पतालनि, स्कूलनि ऐं मस्जिदुनि समेत अवामी जॻहियुनि खे पुर निशान बणायो वियो आहे, जंहिं सबबि अरब मुल्कनि जो रद्द अमल बि सख़्तु ॾिसण में आयो आहे। इस्लामी ताउन तंज़ीम OIC, चीन, रूस, ख़ासि करे सऊदी अरब जो बयानु सभिनी खां सघरो आहे, जिन उहो वाज़े चयो आहे त ॿिनि रियासतुनि वारे हल ऐं फ़लस्तीनियुनि जे हक़नि खे तस्लीम करण खां सवाइ ही कशीदगी कॾहिं बि घटि या ख़तमु न थींदी। हिननि अक़वाम मुतहिदा खे ॿिनि रियासतुनि वारे हल वारे करारदाद ते अमल कराइण लाइ बि ज़ोर भरियो आहे। ॿिए पासे अरब अवाम जो रद्द अमल ऐं फ़लस्तीनियुनि सां यकजहती 1967 वारी अरब इसराइल जंग जा मंज़र यादि ॾियारे छॾिया आहिनि, जंहिं सबबि अरब मुल्क हिकिड़ी क़ौम तौरु जमाल नासिर सां गॾु बीठल हुआ। हींअर भारत ख़ालिस्तानी तहरीक खे दॿाइण ऐं हरदीप सिंह नज्जर जे केस वारे मामले में यूरोप खां रिआयत हासिलु करण ऐं तालुकातनि खे बहितरी तरफ़ आणण लाइ हमास जे हमलनि ते अहिड़ो ई रद्द अमल ॾिनो आहे, जहिड़ो इसराइल पुठियां अहम थंभ तौरु बीठल अमेरिका ऐं संयुक्त इत्तेहादी क़ुवतुनि ॾिनो आहे। हमास जे ताज़नि हमलनि अमरीकी बहिरोपियाई भारत खे पिणु वाइखो करे छॾियो आहे, जिन हिन मामले ते ग़ैर जानिबदारी वारो किरदारु अदा करण बदिरां सिधो संओं इसराइल जो पासो झलियो बीठो आहे। ॿिए तरफ़ सऊदी अरब, चीन, रूस समेत ॿियनि अनेक मुल्कनि ॿिनि रियासतुनि वारे हल ते फ़ौरी तौरु अमल कराइण जी घुर कई आहे। हिकु ॻाल्हि त वाज़े आहे त चीन, रूस ऐं ईरान संस कुझु ॿिया इत्तेहादी मुल्क नए आर्डर जे तश्कील तरफ़ रवां दवा आहिनि, जंहिंजी अहम अॻु भराई मार्च महीने में चीन जी कोशिश सां सऊदी अरब ऐं ईरान जा तालुकात बहाल थियण जी सूरत में नज़र आई। चीन जी कोशिशुनि सां सऊदी ईरान जी ठाह वारो अमल यकीनन अमरीकी साम्राज्य आर्डर लाइ हानिकार आहे, तंहिं करे अमेरिका मुख़्तलिफ़ जवाज़ ॼाणाए रूस, ईरान, क्यूबा, वेनेज़ुएला, उत्तर कोरिया समेत मग़रबी बालादस्ती जे मुख़ालिफ़ मुल्कनि ते पाबंदियूं मढ़े छॾियूं आहिनि। ऐं ॿिए पासे विच ओभर में सऊदी अरब ऐं इसराइल जे ठाह लाइ कोशिशूं करे विच ओभर जे अमन अमान जो चैंपियन थियणु चाहे थो, जेको अमन अवामी अमन न पर नाम निहाद अमरीकी अमन आहे, जंहिंमें फ़लस्तीनी ऐं ॿिया अरब अमरीकी बाह में काठिन जिया इस्तेमालु कया वेंदा। हिनताज़ी फ़लस्तीनी ऐं इसराइल जी कशीदगी न सिर्फ़ अरबनि खे पाण में मुतहद कयो आहे, पर अमरीका, यूरोपीय क़ुवतुनि ऐं इसराइल ख़िलाफ़ ख़ौफ़ सबबि उन सां तालुकात बहाल कंदड़ अरब ऐं इस्लामी मुल्कनि, ख़ासि तौरु सऊदी अरब, उहो पैगाम ॾिनो आहे त हींअर अमरीका जी हिकठी कमज़ोर थी रही आहे ऐं दुनिया में नयूं ताक़तूं उभरे रहियूं आहिनि। उन करे ख़ौफ़ सबबि इसराइल सां तालुकात बहाल करणु पंहिंजी सिक्योरिटी अमरीका जे हवाले करणु वॾी में वॾी बेवकूफ़ी ऐं ग़लती हूंदी, छाकाणि त गुज़िरियल 75 सालनि खां अमरीका जी मुकमल पुठभराई हुअण बावजूदि इसराइल उन्हनि तंज़ीमुनि सां न पियो विढ़े सघे जेके इसराइल लाइ ख़तरो आहिनि, ऐं ईरान ऐं ॿियनि इसराइल मुख़ालिफ़ मुल्कनि ते हमले जी त ॻाल्हि हाणे मश्किरी पई लॻे। उन करे दुनिया जूं फाशी क़ुवतूं हाणे होश खां कमु वठनि, ऐं जेकॾहिं अमरीका ऐं यूरोप खे विच ओभर जे अमन जी एतिरी ॻणती आहे त पोइ फ़ौरी तौरु ॿिनि रियासतुनि वारे हल ते अमल कराइण ॿी सूरत में हाणे ताक़त जो तवाज़ुन सां तेज़ी सां तब्दील थी रहियो आहे, जंहिं सबबि हीअ बदमाशी ऐं कब्ज़ो घणो वक़्तु जटाउ न करे सघंदो। अवां सभिनी जी वॾी महिरबानी। आउं या हाफ़िज़ आरी सर
इंडस डायलॉग, सिंध इंस्टीट्यूट ऑफ पीस एंड पॉलिटिकल स्टडीज़, जामशोरो।